नाज़रीन, खानपुर महर में पोरियत गुज़िरियल 7 महीननि खां पुरस्रार बीमारी में मुब्तला है। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था काज़ी ख़ादिम जी इन रिपोर्ट। एक तरफ़ गुरबत तो बे तरफ़ पुरस्रार बीमारी ही आहे। खानपुर महर जे मीराणी मोहल्ले जो रहवासी 45 वरियनि जो मोहम्मद इब्राहिम मीराणी, जेको गुज़िरियल 7 महीननि खां जंग में पुरस्रार बीमारी सबब घुमण फिरण खां लाचार आहे ऐं कंहिं मसीहा जो मुंतज़िर आहे। होटल ते मज़दूरी करे पंहिंजे बच्चनि जो पेट पालींदड़ मोहम्मद इब्राहिम मीराणी गुज़िरियल 7 महीननि खां हिक ई खट ते बेयारो मददगार पियल आहे, पर हिन महिल ताईं वटसि केरु बि लड़ी न आयो आहे। बीमारी जे बिस्तरे ते पयल पोरियत मोहम्मद इब्राहिम मीराणी आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त खेसि 2 ॿारनि जो औलाद आहे। संदसि घरवारी बि फ़ौत थी चुकी आहे ऐं हू हिकु होटल ते ॾियाड़ी ते कमु करे पंहिंजे बच्चनि जो पेट पालींदो हो। हिन वक़्तु खेसि खाइण लाइ बि कुझु न आहे। 6-7 महीना थी विया आहिनि पिया थिया। मूंखे होटल ते कमु कंदो आहे, घर में राशन कोन्हे, अटो कोन्हे, लावारस थो पियो आहे। बीमारी जी का ख़बर नथी पए। मुंहिंजी मदद कई वञे, मां लावारस जी वारसी कई वञे। इलाज करायो आहे, मूंखे नथो लॻे कंहिंजो बि। हिकिड़ी धीउ आहे, हिकु पुटु आहे। घरड़ो मुंहिंजो इहो ॾिसी सघो था तव्हां। घरवारी मुंहिंजी फ़ौत थी वई आहे। मुंहिंजा कोई बचा पालण वारो कोई कोन्हे साईं। मुंहिंजी अपील कई वञे। मां पीउ खे जंग में सूर त 7 महीने खां खड़ते पियो। असांजे पीउ जो सिर्फ़ु इलाज कराइण बस। बीमारी जे बिस्तरे ते पयल पोरियत मोहम्मद इब्राहिम मीराणी सिंध सरकार चूंडियल नुमाइंदनि तोड़े सरहदी वारनि खे अपील कई आहे त सरकारी ख़र्च ते इलाज कराए संदसि ज़िंदगी बचाई वञे त जीअं हू पंहिंजे बच्चनि खे बहितर नमूने पाले सघे। कैमरामैन माजिद सां गॾु काज़ी ख़ादिम, आवाज़ न्यूज़, खानपुर।